साइंस क्लास चौथों टॉपिक धरती ऐं उनजी गर्दिश। असांखे ख़बर आहे त असांजे शमसी निज़ाम में 8 ग्रह आहिनि। अतारत, ज़हरा, ज़मीन, मरीख़, मुश्तरी, ज़ुहुल, यूरेनस ऐं 8हों ग्रह आहे नेपच्यून, जंहिंखे इंग्लिश में तरतीबवार इहे लिखियलु आहे। इन्हनि जी सिंधी मां तव्हांखे ॿुधाई आहे। उन में धरती जेका आहे सिज खे 3 नंबर वेझो ग्रह आहे। माना धरती पहिरियों अतारत, पोइ ज़हरा, 3 नंबर ज़मीन आहे। धरती उहो ग्रह आहे जिथे ज़िंदगी मौजूदु आहे, जिथे पाणी मौजूदु आहे ऐं जिथे ऑक्सीजन मौजूदु आहे। इहे टई जेके ज़रूरतूं आहिनि इहे ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहिनि, तंहिंजे करे ज़िंदगी बि धरतीअ ते मौजूदु आहे। बाक़ी कंहिं बि ग्रह ते इहे ज़रूरतूं मौजूदु कान्हनि, तंहिंजे करे उते ज़िंदगी बि कोन्हे। जॾहिं तव्हां धरतीअ खे ख़ला मां मथां बीही करे ॾिसंदव त धरतीअ तव्हांखे ब्लू कलर जेको नज़र ईंदो उहो असल में पाणीअ जो रंग आहे। इहा तस्वीर में बि तव्हां ॾिसी सघो था। धरती असल में आने जी शकल यानी बेज़ी शकल जी हूंदी आहे, 2 पासनि खां वेठल हूंदी आहे, जंहिंखे असां धरती जा कुतुब चवंदा आहियूं। माना हिकिड़ो उत्तर कुतुब हूंदो अथसि, ॿियो ॾखिण कुतुब, उते थोरी वेठल या झुकियल हूंदी आहे। हिन जी धरतीअ जी हिकिड़ी तसवुराती लाइन आहे या लकीर आहे जेका तव्हां साम्हूं ॾिसी सघो था, उनखे असां एक्सिस चवंदा आहियूं। एक्सिस धरतीअ जे उत्तर कुतुब ऐं ॾखिण कुतुब खां गुज़रे थी, जेका तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था पिया। एक्सियल रोटेशन या जेको आहे महवरी गर्दिश, धरती पंहिंजे इन महवर या रोटेशन जेको एक्सिस अथसि न, उन जे चौधारी फिरंदी रहंदी आहे, जंहिंखे असां महवरी गर्दिश चवंदा। धरती जी जेका माना पंहिंजे महवर जे चौधारी गर्दिश आहे उहा ओलह खां ओभर, तंहिंजे करे ॿियूं शयूं असांखे ओभर खां उभरंदे नज़र अचनि थियूं। धरती जी आहे पंहिंजे महवर जे चौधारी फेरे जे करे ॾींहुं ऐं राति थींदी आहे। यानी जॾहिं इहा धरती पंहिंजे महवर जे चौधारी फिरे थी त पोइ ॾींहुं राति थिए थो। ऐं धरतीअ खे पंहिंजे महवर या एक्सिस जे चौधारी फिरंदे फिरंदे 24 कलाक या 1 ॾींहुं ऐं राति लॻी वञनि था। सिज असांखे ओभर खां उभरंदे नज़र अचे थो ऐं चंड बि ओभर खां उभरंदे नज़र अचे थो, छाकाणि त धरती जेका आहे वरी उहा ओलह खां फिरे थी। यानी धरती जॾहिं ओलह खां ओभर फिरे थी त बक़ाया शयूं वरी ओभर खां नज़र अचनि थियूं। ॾींहुं ऐं राति छो थींदी आहे? धरतीअ जो उहो पासो जेको सिज जे साम्हूं आहे उते ॾींहुं हूंदो आहे, ऐं धरतीअ जो उहो पासो जेको सिज खां परे आहे उते राति हूंदी आहे, जीअं तव्हां हिन तस्वीर में ॾिसो था।